नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। वफ़ाक़ी काबीना क़ौमी साइबर सिक्योरिटी पॉलिसी की मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि काबीना जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे थो, वज़ीर आज़म इजलास में कश्मीर में चूंडुनि में कामयाबी ते वाधायूं ॾिनियूं। आज़ाद कश्मीर में चूंड खटण अवाम पारां एतमाद जो सबूत आहे। सभ खां घटि सिक्योरिटी ख़र्च काबीना ते थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में वधंदड़ कोरोना वायरस के केसनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध टास्क फोर्स जो इजलास। कराची डिवीज़न में शाम जो 6 वॻे बाद गैर ज़रूरी तौर ते घर खां ॿाहिरि निकिरण ते मुकमिल तौर ते पाबंदी लगाई वञे। IG सिंध खे हिदायत। कराची में हिन वक़्तु 26.3% केस आहिनि। सिहत वारे सेक्रेटरी काज़िम जतोई जी इजलास के ब्रीफिंग। वॾे वज़ीर जे सर्विसिस एंड औरंगी अस्पताल में टेंट लगाए मरीज़नि लाइ इंतज़ाम करण जी हिदायत। कोरोना सूरत बाबति वॾे वज़ीर कमेटी जोड़े छॾी। कमेटी में मुर्तज़ा वहाब, नासिर हुसैन शाह ऐं अवैस कादिर शामिल। मुराद अली शाह चवे थो, कोरोना केस वधण सख़्त परेशानी जी ॻाल्हि आहे। हैदराबाद में 10% केस थी रहिया आहिनि। ख़बर पई आहे त ट्यूशन सेंटर हलनि पिया जेके तुर्त बंदि कया वेंदा। केर बि गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न निकिरे। सूरत हाल बहितर न थी त वधीक सख़्त क़दम खयां वेंदा। कोरोना सूरत हाल ते का बि सियासत न थियणु घुरिजे। कराची में कोरोना जे आकारी केसनि जी शरह 26.3% आहे। अवाम SOPs ते अमल करे ऐं हुकूमत जो साथ ॾे। लॉकडाउन लॻाइण ते ख़ुशी नाहे मिलंदी, अवाम जो फ़िक्र आहे। हुकूमत कोरोना ख़िलाफ़ जंग विड़ी रही आहे, उन में मीडिया जो बि वॾो किरदारु आहे। मीडिया खे गुज़ारिश आहे त कोरोना बाबति आगाही जे लाइ प्रोग्राम नशर कया वञनि। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, वावेला कई पई वञे त हिन जंग में हुकूमत ऐं अवाम विड़ी रहियो आहे। हुकूमत सख़्ती कंदी आहे त तनक़ीद जो निशानो बणाए वेंदो आहे। चवनि था त पीपल्स पार्टी कराची जी दुश्मन आहे। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वधीक 39 मरीज़ फौत। फौतुनि जो अंक वधी 23,087 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,262 नवां केस रिपोर्ट। केसनि जो मजमूई अंग 10,11,708 थी वियो। हेल ताईं 9,28,722 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी आकारी शरह 6.6% रही। ऐं धांधलीअ बावजूदि कश्मीर जे अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी ते एतमाद जो इज़हार कयो। PTI कश्मीर जे चूंडुनि में धांधली करे कश्मीर कॉज़ खे नुक़सानु पहुचायो आहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख जो बयानु चवे थो, सिंध ते कब्ज़ो करण जी साज़िश ॿिलीअ खे ख़्वाब में छीछड़ा नज़र अचण बराबरि आहिनि। सिंध जो अवाम बाशऊर ऐं जमहूरियत पसंदि आहे। पीपल्स पार्टी जो ईंदड़ हदफ़ मुल्क ऐं क़ौम खे PTI खां छुटकारो ॾियणु आहे। This headline news is brought to you by मलका में पकाएं, बेफिक्री से खाएं। टैंग बनाए